जय झूलेलाल दोस्तों, मां प्रेम भारती हूँ। तव्हां सभिनि खे ॿुधाईंदे मूंखे ॾाढी ख़ुशी थी थिए त हाणे बसि अधु कलाकु पहिरियों असां जेका छेॼ लाइ मां तव्हांखे हर घड़ी अची करे परेशान कंदो आहियां, छेॼ अचे थी बसि हाणे थोरनि ॾींहंनि में अचे थी। ऐं हाणे ई असां हिकु ॾाढी वॾी कंपनी में असां हिन जो एग्रीमेंट बि साइन करे आया आहियूं ऐं हींअर असां हुनजी नंढड़ी सी पार्टी रखी आहे खाओ पीओ में। जीअं दोस्तों लिंकिंग रोड ते असांजे खाओ पीओ जा ऑनर आहिनि भरत हरवानी सर। खाओ पीओ में तव्हांखे ॿुधायां, हींअर मूंखे मेनू ॾेखारियूं, उन मेनू में 1300 आइटमूं ऐं सिंधियुनि में अहिड़ी आइटमूं जेका मां बि न ॿुधियूं आहिनि। मां पको सिंधी आहियां ऐं सिंधी वैरायटियूं मुंहिंजे घर ठहंदी रहंदियूं आहिनि ऐं मां हिते ॾिठो आहिनि, हिते ॾाढो असांखे अलॻि वैरायटियूं ॾिसण मिलनि थियूं। की मां तव्हांखे ॾेखारियां, मेनू थो ॾेखारियां। ये सिंधी वैरायटियूं आहिनि, सिंधी डिश ॾिसो तव्हां, ऐं अघु बि रिज़नेबल आहे। दाल पकवान, अला अला। सिमरन जी, तव्हां दाल पकवान खाईंदा आहियो? Yes, and I love it. मूंखे प्रेम तव्हां सां गॾु ई आई हुयमि खाओ पीओ में लास्ट टाइम। यस यस यस। मुंहिंजो लास्ट दाल पकवान हिते खाधो हुयो। असां डॉक्टर राम जबरानी सर सां जॾहिं मिलण हलियासीं छेज जे लाइ, जी जी, हिकु महीनो पहिरीं, एंड सर हुया असां सां गॾु, त हुते खाधो। बट खाओ पीओ में ही मां जाम टाइम खां पोइ खाधो हुयो। सो इट्स रियली नाइस। भारती जी, तव्हां खां बि मां ॾाढा वर्चुअल शोज़ बि कया आहिनि। मूंखे ख़बर आहे तव्हां खाओ पीओ में हिते पार्टीज़ वग़ैरह बि कंदा आहियो, त तव्हांजो हितां जो छा एक्सपीरियंस आहे? सभिनी खां पहिरियों मां ॿुधाइणु चाहींदमि कि खाओ पीओ ओनली रेस्टोरेंट बॉम्बे सुबुह जो 11:30 खां राति ताईं तव्हांखे जॾहिं बि को बि खाधो, स्पेशली सिंधी दाल पकवान कोकी मुंहिंजी फेवरेट आहे। तव्हांखे जेको खपे गरम गरम तंहिं महिल खाइण लाइ मिलंदो आहे। त असांजो इहो फेवरेट प्लेस आहे। जॾहिं बि असांखे यादि रखिजो 11 तारीख़ जो सिंधी दाल पकवान, सिमरन सिंधी दाल पकवान दिवस अथव, राजीव जी सिंधी दाल पकवान दिवस हिते सेलिब्रेट कंदासीं। गरम गरम दाल पकवान घणे बजे असां ईंदासीं दाल पकवान खाइण 12 लॻे। तव्हां सभई ज्वाइन कजो दाल पकवान दिवस ऐं खाओ पीओ लिंकिंग रोड मुंबई। थैंक यू। त मां हाणे भरत सर खां पुछणु चाहींदुमि त सर, तव्हांखे 1300 जेका आइटमूं आहिनि इहे कीअं सिधियूं ऐं तव्हांखे ईअं कीअं लॻो त सिंधी आहियो तव्हां पाण? ऐं हिन रोड ते मूंखे बि ख़बर आहे, खार ते लिंकिंग रोड ते सिंधी चङा रहंदा आहिनि, त तव्हां छा सोचियो त भई इहे 1300 आइटमूं? छो त मां त कॾहिं ॿुधियूं न आहिनि, 13 आइटमूं खाधी हूंदियूं, पर ज़ीरो लॻी आहे हाणे हिन ते वधीक। त तव्हां हिन में छा छा ॾींदा आहियो असांखे? सभिनी खां पहिरियों असां पाण सिंधी आहियूं, सिंधी रेस्टोरेंट खोली आहे। सभिनी खां पहिरियों पंहिंजो हिते सिंधी खाधो जेको सभु अवेलेबल आहे ऐं हिन में काई टाइमिंग जी रिस्ट्रिक्शन कोन्हे। जंहिंखे को बि सिंधी खाधो घणे लॻे खाइणो आहे हिते मिलंदो आहे। यानी कि सुबुह खां 11:30 खां वठी करे राति जो 12:30 ताईं तव्हांखे दाल पकवान खपे, कोकी खपे, बिह पकोड़ा खपनि, बिह जी भाॼी खपे, साई भाॼी खपे, कुझु बि खपेव सिंधी में, कढ़ी चांवर, टूक, सभु हिते मिलंदा आहिनि, हर हिकु आइटम। ऐं 365 ॾींहं सॼो ॾींहुं जंहिंखे काई बि दिलि कॾहिं बि हुजे हितां घुराए थो सघे, पंहिंजे घर खपे हिते अची वेही करे आराम सां खाई थो सघे। ॿी ॻाल्हि, सिंस छा आहे, पंहिंजी हिकिड़ी रेस्टोरेंट आहे, फैमिली में घणेई ॼणा हूंदा आहिनि। असांजे दादा दादी खां वठी करे पोतुनि पोतियुनि ताईं सभिनी जी फरमाइश डिमांड अलॻि अलॻि हूंदी आहे। ॿारनि खे पिज़्ज़ा खपनि, इटालियन खपनि, कंहिंखे अरेबिक खपे, कंहिंखे मैक्सिकन, कंहिंखे थाई, कंहिंखे इंडियन, चाइनीज़। इंडियन में बि घणेई वैरायटियूं आहिनि, चाट खां वठी करे नॉर्थ इंडियन ताईं। त असां वटि हर काई डिश अवेलेबल हूंदी आहे। त इन्हनि में हिकिड़ो सुख छा आहे कि सॼी फैमिली गॾु वेही करे खाधो खाई थी सघे। उनखे इहो सोचण जी ज़रूरत कोन्हे कि मूंखे हीअ शइ मिलंदी, उहा शइ न मिलंदी। केॾी महिल ॿार चवंदा आहिनि असां खाईंदा ई न आहियूं, असांखे पिज़्ज़ा ऐं बर्गर खपनि, त हिते हर काई शइ मिलंदी आहे। सलाद, हेल्दी फूड, जेको खपेव हर काई शइ आहे हिते। त इहो मेन मक़सदु आहे असांजो खाओ पीओ जो। मेन स्लोगन आहे खाओ पीओ, जो भी चाहो यहाँ खाओ, खाई पी ले, झूलेलाल जी जय। ऐं मां तव्हांखे झूलेलाल। ऐं मां हिकु ॿी ॻाल्हि बि सर तव्हां खां पुछंदुमि त अगरि हिते कंहिंखे सिंधी पार्टी रखणी हुजे त तव्हां वटि छा हिते सुविधाऊं आहिनि सिंधी पार्टी में? असां वटि सभु सुविधा आहियूं। कंहिं बि जंहिंखे पार्टी रखणी आहे, चाहे पंहिंजी बर्थडे जी हुजे, वेडिंग एनिवर्सरी हुजे, घर में कंहिंजी शादी जो ॾींहुं हुजे, छोकिरे छोकिरी खे ॾेखारणो आहे, प्राइवेट रूम्स अवेलेबल आहिनि। असां वटि हिते हर काई फैसिलिटी अवेलेबल आहे सभिनी जे लाइ। त मां मुंहिंजे दर्शकनि खे ॾेखारींदुमि, हिते स्पेस बि ॾाढो सुठो आहे ऐं हिते तव्हां डांस वग़ैरह सभु, हिते टीवी बि लॻल आहे, कैरियोके बि आई थिंक हिते आहे थोरो, त कैरियोके ते तव्हां सिंधी लाॾा ॻाए सघंदा आहियो हिते।
ऐं स्टाफ बि ॾाढो सुठो आहे, अंदरि पार्किंग बि आहे ऐं हेठि बि आहे तव्हांजो आई थिंक तव्हां पार्टी रूम बि आहे हिते, पार्टी रूम पुठियां आहे हिते। असां हिते वेठासीं महेश अंकल खां गॾु, असांखे यादि आहे असां नाइट कई हुई हिते बांद्रा में सूर्यचंद्र जा राति चंद्र जी, तॾहिं सभिनि असां डिनर हिते ई कयो ऐं ॾाढो सुठो असांखे लॻो हुयो। ऐं हिते अचण खां पोइ ईअं लॻंदो आहे की भई ॾिसो अजरक पाती आहे, मां ईअं लॻे थो की मां सिंध में वेठो आहियां, छो त सिंध जी सभु वेराइटियूं आहिनि, आनी मानी सभु कुझु आहे हिते। त तव्हां सभई हिते अचिजो ऐं तव्हां सभिनि खे हिकु भेरो वरी मां चवंदुमि त तव्हांखे छेज जूं लख लख वाधायूं। छेज जीअं ई रिलीज़ थिए थी तव्हां सभिनीनि खे शेयर ज़रूरु करिणो आहे, छो त तव्हां शेयर न कंदा त झूलेलाल पुॼंदव। मस्ती थो कयांव पर तव्हां इहो शेयर ज़रूरु कजो। अचो मां हाणे तव्हां खां हिकु वरी हिकु अहिड़े शख़्स खां मिलाइण थो चाहियां जेका बैक स्टेज ते ॾाढो कमु कयो अथऊं ऐं 30 सालनि खां उहो सिंधी समाज जी शेवा करे रहिया आहिनि। ऐं असां जहिड़े माण्हुनि खां बि भई असां ख़ुशनसीब आहियूं, मां ऐं सिमरन जो उन्हनि खां मिलूं था असां, त मां तव्हांखे मुलाक़ात Absolutely. Such an honor to meet you. श्री राजीव पुरसवानी जी। पहिरीं ॻाल्हि त भरत दरवानी खे वाधायूं जो हिन सिंधी रेस्टोरेंट खोलियो आहे ऐं चर्चगेट खां वठी करे विरार ताईं ही हिकिड़ो ई रेस्टोरेंट आहे जंहिंमें 1300 खां मथे डिशिस आहिनि। माण्हू हिते अची करे पहिरियों वेहंदा त मुंझी पवंदा कि खाऊं छा, हाय हाय ऐं हुनखे सभु कुझु हिते मिलंदो, त उन लाइ खाओ पीओ हमेशह खाईंदा ऐं पीअंदा रहो ऐं हिते अची करे खाई पी सुख पायो। जय झूलेलाल। जय झूलेलाल। जय झूलेलाल। ऐं मां हींअर कमेंट्स जा बि जवाब ॾेई छॾां त तव्हां सिंध मां आहियो, तव्हां सिंध मां अची था सघो, तव्हां एनी टाइम अची था सघो। असांखे हिंदुस्तान में सिंध वारनि जो मन वेलकम आहे ई आहे, छो त ॾिसो असां सिंधी थी करे वेठा आहियूं हुते, असांखे यादि ईंदी आहे तव्हांजे सिंध जी, छो की जेॾी महिल असां वीडियोस वग़ैरह ॾिसंदा आहियूं। ऐं अहिड़ो ई असां हिकु छेज बि ठातो आहे ऐं असां पहिरियों हिते आया आहियूं कॉन्ट्रेक्ट करे, पहिरियों असां हिते सेलिब्रेट करण आया आहियूं, छो त असांखे ख़बर आहे त हिते सिंधी वैरायटी सुठी मिलंदी, त असां थोरो सिंधी खाधो बि खाईंदासीं। ऐं ॿियो कमेंट कयो आहे मोहन कुंदनदास सोनी सर, जेका सिंधी दाल पकवान खाइणो आहे, सर खे दाल पकवान खाइणो आहे। दाल पकवान त हितों जी स्पेशलिटी अथव, अहिड़ो दाल पकवान मां वाइदो थी कयां तव्हांखे मुंबईअ में काथे खाइण लाइ न मिलंदो। 11 तारीख़ जो वेट कजो, असां तव्हांखे लाइव दाल पकवान काउंटर्स, छो की 11 तारीख़ जो आहे दाल पकवान डे। बिल्कुलु। त सर तव्हां चिल्ली अमेरिका में आहियो त तव्हांखे दाल पकवान मोकिलींदासीं त उभरी ईंदो, त तव्हां हिते जॾहिं अचो तॾहिं वरी तव्हांखे खाराईंदासीं दाल पकवान। ऐं तव्हां सभई जेका कमेंट्स कयो था हाणे प्लीज़ हिन वीडियो खे जेतिरो थी सघे एतिरो शेयर कयो, छो त तव्हां सिंधियत जो प्रचार कंदा एतिरी सिंधियत वधंदी। तव्हां सभिनि खे वेंदे वेंदे लाल साईं खे बाॾायो, सिंधीअ में ॻाल्हायो ऐं गवर्नमेंट जेका नियम चए थी उन नियम जा पालन कयो। तव्हां सभिनीनि खे वेंदे